गुलजार हुओ त पिंजरड़ी पर वॾो मोरो हो। पैसा वठी असांजा वॾा कम कंदो हो। इन्हनि गुलजार खे मारे असांजी खाबी बाह कटे छॾी अथनि। हाजी हाणे तोखे बंदूक खणणी पवंदी। हाणे उन्हनि सां घटि नाहे करणी। मां त चवां थो उन्हनि खां पलांद कजांइ, माफ़ न कजांइ। विछ कोडर में गन मां चवां थो वारो कर, ये मुल्क खे टांडा न त वॾो गंद थींदी। मंगुल खान तूं सही तो चवीं। हाणे हिन हथ में बंदूक खणणी पवंदी न त ॻाल्हि चर्चे खां चढ़ंदी थी वञे। हाणे घटि कान थींदी बंगुल। इन हाशिम खे ख़बर पवंदी त मां केतिरो शरीफ़ आहियां। अरे हेॾे कुझु कर को। तोखे माण्हू खपनि, हथियार खपनि, केतिरा चकर तोखे चयो, सभु कुझु तोखे ॾींदुसि। तूं तरगो थोरी मुर्सी कर। ठीकु आहे बंगुल खान, मां संगत सां सलाह करे तोखे ॿुधायां थो। सर बदनाम ॾोहारी गुलजार मारिजी चुको आहे ऐं उन जा साथी फरार थी चुका आहे। वेल डन सूबेदार सुखिया। हाणे कोशिश कर त गुलजार जा साथी बि गिरफ़्तार कर। सर गुलजार खे असां नाहे मारियो, पर मूं त ॿुधो हो त गुलजार जो इनकाउंटर थियो हो, जेका ख़बर अख़बार में बि लॻी हुई। जी सर, असां इहा अख़बार में ख़बर हलराई, पर हक़ीक़त इहा आहे त गुलजार खे दिलावर ऐं हाशिम मारियो आहे। त पोइ सूबेदार सुखिया तो इहा कूड़ी ख़बर छो हलराई? सर इहो इन करे जो हाशिम ऐं दिलावर पुलिस जी मदद करे रहिया हुआ। सर गुलजार हिकु किराए जो कातिल हो जन केतिरई बेगुनाहनि खे क़त्ल कयो ऐं पुलिस खे केतिरनि ई केसनि में घुरबल हो। सर हुन हाशिम ते कातिलनि हमलो कयो ऐं हाशिम अॻे ई उन जो जानी दुश्मन हो। इन जो मतिलब त हाशिम इहो कमु पुलिस जी इजाज़त सां कयो आहे। सर हाशिम सिर्फ़ पुलिस जी मदद में असांजी मुख़बिरी करे रहियो हो, पर गुलजार हुन ते कातिलनि हमलो करे ॾिनो। हुन करे हाशिम पंहिंजे बचाव लाइ मज़ामत कई ऐं जहिड़े में गुलजार खे गोली लॻी वई। हू पुलिस जे पहुचण खां अॻु में ई मरी चुको हो। त पोइ सुखिया इन जो क्रेडिट तोॾे थो वञे, छो त तूं हिकु सीनियर ऑफिसर आहीं। मां तुंहिंजी प्रमोशन जी सिफ़ारिश कंदुसि। महिरबानी सर। ठीकु आहे सुखिया, हाणे तूं भली वञ ऐं पंहिंजो कमकार कर। I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to Hadi Şerife. Gulzar ke haç mı marıyor dayı? Bu şazamane canı dayı. Pulis sadar goni unde laça de pati. Ta pulis thore marıyor. कमदार नबू मूंखे सभु ख़बर आहे त गुलजार जो मौत कीअं थियो ऐं छो थियो। सभु ख़बर आहे मूंखे। उन तुंहिंजे लाइ छा छा न कयो ऐं तूं इहो चुप करे वेठो है त यार शरीफ़ तोखे त आहे पाला। सभु कुझु थींदो कमदार, सभु कुझु थींदो। गुलजार जो पलांद बि थींदो ऐं हिकु हिकु दुश्मन बि मुंहुं जे हथों मरंदो। अॼु खां वठी गुलजार जे टोले जो सरदार मां पाण बंदूक खणंदुसि ऐं पंहिंजा जेके बि दुश्मन आहिनि न उन्हनि सभिनी खे मारींदुसि। देर न कर यार, वो शरीफ देर न कर, हाशिम खे मारे विझ। वो असां सभिनी जो दुश्मन आहे। वो हिकु हिकु करे सभिनी खे पाण खे मारींदो। कमदार नबू हाणे हाशिम जे मरण जो वारो आहे। इहो हाशिम मुंहिंजे हथनि सां मरंदो, हिननि हथनि सां मरंदो। कमदार नबू हीअं कर पुछ। हाशिम वञे ते कमु कंदो आहे, बंदूक पासे में रखी हूंदी अथसि। तूं लिखी लिखी वार करे हो बंदूक ठोकीसि जेके ख़बर ई न पए। पोइ तूं निकिरी वञ, ख़बर कंहिं मारियो। तूं फिक्र छाजे लाइ थो करी? मूंखे ईअं ई करिणो आहे, पर साम्हूं वञी विढ़ंदोसांसि, कोन चहिरो छॾींदोसांसि। बहादुर ख़ान, मां चरी न आहियां, सभु सम्झां थी मां। तूं केतिरनि ॾींहंनि खां मूं ते शक करे रहियो आहीं। हाणे मूंखे इन जो अहसासु थी रहियो आहे त तूं कॾहिं बि मूंसां प्यार न कयो हुयो। मां त बसि तुंहिंजो ज़िद हुयसि। तूं हर हाल में मूंखे फतेह करणु पियो चाहीं।
यही तो तुझी सोच गलत है ससुई। तो मुझे जिद ना पर मुझे पैरों में आखिरी प्यार आई ससुई। जेकॾहिं तू मुझे जिद हुजी है ना तो जॾहिं तोखे अगवा कयो तो पंहिंजो जिद हासिल करण लाइ कुछ भी करे सघंदुसि ना। मूं त तोसां प्यार कयो आहे ऐं पंहिंजे प्यार ख़ातिर मूं छा न कयो तोखे हासिल करण जे लाइ। तोखे हासिल करण जे लाइ मूं त पंहिंजो पाण खे विञाए छॾियो। बहादुर, प्यार त भरोसे जो ऐं एतबार जो नालो आहे। प्यार में माण्हू माण्हू खे हासिल ना ई कंदो। प्यार में त माण्हू पंहिंजो पाण अर्पींदो आहे। तूं मूं ते अजायो शक करे रहियो आहीं। छा इहो प्यार आहे? हाँ ससुई, यह प्यार जी इंतहा है। तू मिली हुई आहे ना कोई भी तुझे विछोड़े जो खौफ बेकरार कर सकता। मां तुझे शक न तो क्या पर तुझे विछोड़े जे खौफ मुखे वहमी करे छॾियो। वहम न कर मुंहिंजा जानी। मां कल्ह बि तुंहिंजी हुयसि ऐं अॼु बि तुंहिंजी आहियां। मूं पंहिंजी सॼी हयाती तोखे अर्पे छॾी आहे। मां तो लाइ जीअंदसि तो लाइ मरंदसि। हाँ ससुई, सब वहम काफूर थी। प्यार मीरा घर में कान्हे का ओ साम्हूं दिलो पियो थई उथी पाण में पाणी पी ऐं मूंखे बि प्यार। दवड़ा छो मीरा काॾे वई आहे? मीरा वई आहे अॼु जी खाची खणण, सुभाणे पाणीअ जो वारो आहे। छो दवड़ा मीरा खाटी ते वई आहे ऐं सुभाणे पाणी जे वारे ते बि मीरा वेंदी? हा सो बि राति जो, छो त मां बीमार आहियां। हाणे मूंखां कमु कोन थो पुॼे। जंहिं घर जा मुड़ुस माण्हू कुल्हे में क्लाशनकोफ विझी माण्हू मारींदा आहिनि न, उन्हनि जूं नियाणियूं राति जो पाणी वाईंदियूं आहिनि ऐं ॾींहं जो हर काईंदियूं आहिनि त जीअं उन्हनि मुड़ुस माण्हुनि जा पेट भरिजी सघनि। दवड़ा तूं मूं ते चिथर तो करी? न मां त तोखे पंहिंजो आईनो ॾेखारे रहियो आहियां। तूं पंहिंजी शिकिल ॾिसी छो तो नाराज़ थी? दवड़ा ईअं कीअं थींदो? असांजी न्याणी राति जो घर खां ॿाहिरि कोन निकिरंदी। सॼो फसल सुकी वियो आहे शिम। ससी बि घर में कान्हे का, माल सॼो बुख पियो मरे। मां बीमार थी पियो आहियां। तूं ऐं दिलावर ॿिन्ही ॼणनि वञी ॿेलो वसायो आहे। जेकॾहिं न्याणी न कमाईंदी न त छा खाईंदासीं? दवड़ा ईअं कॾहिं बि कोन थींदो। तूं पैसनि जो फिक्र न कर, पैसा जाम आहिनि मूं वटि। कोन थी खपे मूंखे या हराम जी कमाई। असां बुखूं काटींदासीं पर हराम जी कमाई कोन खाईंदासीं। मां सुकल मानी खाई बि वक़्तु काटे वेंदुसि। ठीकु आहे दवड़ा, बाक़ी हिकिड़ो दुश्मन आहे, उनखे टुफ कयां
ओए जीअं तूं चवंदे न अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पटियो पियो आहे अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पटियो पियो आहे अस्सलाम वालेकुम लंगू फकीर वालेकुम अस्सलाम चुप ए वटि हिकिड़ी दहड़ी ए ॿी दहड़ी ए टी दहड़ी पंहिंजो वात बंदि कर बस ये टे ॾहड़ियूं लौंग फकीरा ञा ॾेन खीसो ख़ाली थी वियो छा ख़ैर ताए लौंग फकीरा जी फुरन खां सवा टे ॾहड़ियूं ॾेई छॾी अथई हातिम ताईं लॻो पियो आहे कबूतर फकीर खेरा खेरा पर अॼु मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि आहे छो जो तोखे ख़बर हुअणु खपे त मुंहिंजी हाणे शादी थियण वारी आहे इन ई जे करे मां तोखे टे ॾहड़ियूं ॾिनियूं आहिनि ॾाढी सस्ती शादी थी वई किथां थो परणजी कंहिं संग ॾिनो अथई इहा कंहिंजी फिटी आहे लौंग फकीर कबूतर फकीर मुंहिंजी हाणे रेशम सां शादी थियण वारी अथई अहिड़ो कूड़ न हण अॼु पंहिंजा पैसा वठ इष्टा परण खां मां ॾोकड़ न वठंदो आहियां कबूतर फकीर मुंहिंजी शादी थी वई न पोइ ॾहड़ियूं न रुगो सवड़ियूं हलंदियूं मां ॾाढो ख़ुशि आहियां हे टे ॾहड़ियूं वठ मूंखे नओं कलाम ॿुधा तुंहिंजी शादीअ में शामिल थी न सघात पोइ लौंग फकीर माफ़ कजां अरे इहो न को सहरो ॿुधा त गजी न जाऊं 30 रुपए ते लौंग फकीर 500 जी फरमाश कलामड़ो हिकिड़ो ॿुधायां थो ॿुध अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पटियो पियो आहे अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे जाए तो फुर पई थी हले ॼण ख़ुदा जी सणाई ॿियो ॾींहुं थियो आहे शमीर पुट तूं अकेलो हिन गर्मीअ में बाग में अकेलो छा पियो करी ही तो पंहिंजा कहिड़ा हाल करे छॾिया सफ़ा मायूस लॻो पियो न चाचा भलिया मां त तबाह थी वियो बर्बाद थी वियो न घर जो रहियो आहियां न ई घाट जो हाँ शमीर पुट ॿुधो हुम त तोखे गुंडा अगवा करे विया बस अबा छा कजे ज़ोर अॻियां ज़ारी आहे हाँ चाचा पलिया उहो त सूर ई लही वियो फट बि लही विया पर ॾुख इहो आहे त उन्हनि ज़ालमनि मुंहिंजी ज़मीन जा कागज़ मूंखां फुरिया ऐं ॿियो त चाचा साईं बि संग ॾियण खां इनकार कयो आहे हाणे त मूं वटि कख बि न आहे बचियो तूं फिक्र न कर ज़मीन त तुंहिंजे कब्ज़े में आहे न बाक़ी कागज़नि खे छा कंदे असुल शइ त तो वटि आहे न बाक़ी रहियो संग सो बि केॾांहुं कोन अञा ताईं सरदार साईं कंहिंखे बि संग न आहे ॾिनो ऐं तूं बि सुधरी वई असांखे पाण ॾाढी ख़ुशी थींदी तव्हां ॿई पाण में हिकु थी वञो पर पुट ही ज़माने वारा माण्हू अणसहु आहे तव्हां ॿिन्ही खे विढ़ाइण चाहिनि था शमीर पुट हाणे को बि अहिड़ो ग़लति क़दम न खणजां न चाचा पलिया हाणे मां को बि अहिड़ो ग़लति कमु न कंदुमि जंहिंसां मुंहिंजी साख पत खे नुक़सानु पहुचे शमीर पुट तूं फिक्र न कर अञा ताईं बाज़ी तुंहिंजे हथनि मां न आहे वई हिमत न हार हौसलो रख चाचा पलिया तो त मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं हाणे मां हिमत न हारींदुसि शाबाश पुट शाबाश हाणे उथ पंहिंजूं ज़मीनूं संभाल ॾिसूं त कंहिं में दम आहे जेको तुंहिंजी ज़मीनुनि ते कब्ज़ो थो करे तोसां गॾु हाशिम आहे सरदार साईं आहे आऊं आहियां सरदार साईं जे हूंदे तोखे लहर न किलो ॾियो ॿियो त ठहियो पर दिलावर ऐं हाशिम बि तोसां गॾु आहिनि दिलावर पुट कुछ सोच हाणे तुंहिंजी शादी थियण वारी आहे कुछ सोच हिन हथियारनि तोखे छा ॾिनो आहे सवाइ ज़ख़्मनि जे ॾुखनि जे तकलीफ़ुनि जे मां त चवां थो फिटी करे इहे हथियार वञी ॿारे जी कर पोइ अन उपा पाण बि खा ज़माने वारनि खे बि खाराए त को दुआ कनी हाँ चाचा सच तो चवी जीअण जे लाइ अन्न ज़रूरी आहे जॾहिं न कणक पचंदी आहे त झार बि ॾाढी थींदी आहे
तॾहिं माण्हू खां बाड़ीअ में खड़ो हणी झार खे अकिलींदो आहे। चाचा, ईअं ई इंसानियत जा दुश्मन फसाद फैलाइण लाइ झार बणिजी ईंदा आहिनि ऐं मां हथियार खणी हकलूं करे उन्हनि खे तड़ींदो आहियां। चाचा, मूं बि जीअण जे लाइ हथियार खयां आहिनि, जीअण जे लाइ। फसल सुकी विया आहिनि, अध खां वधीक तबाह थी विया आहिनि, ऐं तूं इहो हथियार खयो अची थो फिरंदो माण्हू मारींदो। हेॾे असां पिया बुख मरूं। बाबा, महिनत कर, मज़दूरी कर। मज़दूर ख़ुदा जो दोस्त हूंदो आहे। ॿ रुपया हूंदे ई त कमु ईंदई। हाणे तोखे शादी करणी आहे, उते बि 5 रुपया ख़र्च ईंदो। बाबा, हा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, हाणे हथियार बथियार फिटा कर। को बि दुश्मन साम्हूं अची न कंध झुकाए हलियो वञ। चाचा, मूं कंध झुकाए जीअण सिखियो ई न आहे। इन गुलज़ार भाॼई ज़रीना खे मारियो हो, उनखे मां कीअं बख़्श कंदुसि? जे भाॼई गर्मीअ में मंझंदि टाक जो मूंखे पंहिंजे हथनि सां मानी पचाई खाराई हुई, उनजे दुश्मन खे मां कीअं छॾींदुसि? चाचा, मां ऐं हाशिम भाउ जॾहिं अधु राति जो वापसि ईंदा हुआसीं न, त भाॼई ज़रीना असांखे मानी पचाए खाराईंदी हुई, मुंहिंजा कपड़ा धोईंदी हुई। हुन मूंखे मां वांगुरु पालियो हो। चाचा, मां हुनजो पलांद न कयां। ॻाल्हाइण में त तूं वकीलनि खे मारे वेंदे, मुंहिंजी का जाइ आहे? बस चाचा, हिकिड़ो ई दुश्मन बचियो आहे, उनखे रुगो रत में ॻाढ़ो कयां, पोइ वञी बनी ॿारे अची कंदुसि, ऐं पोइ मीरा सां शादी करे इज़त सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदुसि। हाणे इन हथियार खे उछला त मां तुंहिंजी मीरा जी शादी जी तारीख़ वठां। ठीकु आहे चाचा, अॼु खां पोइ छॾे मां थिया। चाचा, तूं चाचे पले ऐं हाशिम आरम खां तारीख़ वठी अच। साजिद पुट, तवारो कम किथे पुगो? हणी हंध कयो बाबा साईं। इन्हे को कल्याण कर, यूं को पंभोर के पायूं। सब कम वनी पूरा ध्यान बाबा। हाणे रहियो आ त आखिरी धक। साजिद पुट, माण्हू को पहिरें ॾाके तां किरंदो आ त बची वेंदो आ, पर जॾहिं को आखिरी ॾाके तां किरंदो आ, उन जा बचण जा इम्कान कोन हूंदा। बाबा साईं, तव्हां फिक्र न कयो। आखिरी धक मां सोचे समझी तोरे तके हणंदुसि त जीअं दुश्मन बनी सोचे त अहिड़ो कापारी वारो धक आयो त कहे आयो। साजिद पुट, मुंहिंजो तो में लख उमेदियूं आहिनि। हाणे रांदि तुंहिंजे हथ में आ, तुंहिंजी मर्ज़ी आ जहिड़े तरीक़े सां खेॾी। जीत तुंहिंजी थियण घुर्जे, न त वॾो गंद थींदी। बाबा साईं, जीत त मुंहिंजी आहे, या मूंखे पक्का असली वारो वठी अहिड़ो त धक हणंदुसि जो दुश्मन जो संदरे मां हथ ई निकिरी वेंदो। वाड़े मुंहिंजा पुट वा, अॼु त तो मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी। अॼु त पक पइजी वई, तूं मुंहिंजो ई पुट आहीं। हस्ता रखो मौला ते बाबा, असली असांजा बेड़ा ई पार थींदा। बाबा साईं, ॿुधो अथमि त शेमीर खां रन बि वई त रिली बि वई। हाउ पुट, छोरी त शमीर खे सफ़ा मिठो ॾेई छॾियो। चङो बाबा साईं, हाणे मां वञी शमीर ख़ान जे फटनि ते ॿ टे पहाड़ खे अचां। पुट, टाइम सां मोटण जी कजांइ, छो जो मुल्क मरियो पियो आहे। तव्हां फिक्र न कयो बाबा साईं, तव्हांजो ही पुट कंहिं आड़ा खां घटि न आहे। ॼण खां इनकार कयो।